Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I welcome you all on behalf of Naim Spiritual Academy. This is me, your computer teacher Shehla Ali, and today is our lecture regarding to computer classification. अॼु असां हिन टॉपिक में पढ़ंदासीं कंप्यूटर जी क्लासिफिकेशन जे बारे में, जंहिंमें असां ॾिसंदासीं त कंप्यूटर खे अकॉर्डिंग टू साइज़ केतिरनि कैटेगरीज़ में डिवाइड कयो वियो आहे, केतिरनि ग्रुप्स में डिवाइड कयो वियो आहे। ठीकु आहे, इन खां पहिरियां थोरो तव्हांखे मां लास्ट रिव्यू ॾींदी अचां त लास्ट असां टॉपिक में छा पढ़ियोसीं। लास्ट क्लास में असां छा पढ़ियोसीं, असां पढ़ियासीं कंप्यूटर जेके आहिनि कैटेगराइज़ कया विया आहिनि अकॉर्डिंग टू टेक्नोलॉजी। उहे कहिड़ा कहिड़ा हुया, एनालॉग कंप्यूटर, डिजिटल कंप्यूटर एंड हाइब्रिड कंप्यूटर। ऐं अॼु असां पढ़ंदासीं कंप्यूटर्स अकॉर्डिंग टू साइज़। कंप्यूटर्स आर आल्सो डिवाइडेड इनटू 4 ग्रुप्स अकॉर्डिंग टू देयर साइज़। कंप्यूटर खे अकॉर्डिंग टू साइज़ 4 ग्रुप्स में डिवाइड कयो वियो आहे। ठीकु आहे, जंहिंमां सभिनी खां पहिरियां आहे सुपर कंप्यूटर। सुपर कंप्यूटर कहिड़ा कंप्यूटर्स आहिनि, बेसिकली हे स्पेशल टाइप कंप्यूटर्स आहिनि जेके वॾनि वॾनि ऑर्गेनाइज़ेशन में, इंस्टीट्यूट में ऐं ॿियनि काफ़ी खोड़ सारनि जॻहियुनि ते इस्तेमालु थियनि था। ठीकु आहे, सुपर कंप्यूटर आर द मोस्ट पावरफुल, फास्टेस्ट एंड लार्जेस्ट कंप्यूटर। ही जेके कंप्यूटर आहिनि इहे छा आहिनि, मोस्ट पावरफुल आहिनि ऐं इलाही स्पीडी तौर ते हे कमु करनि था ऐं हे लार्जेस्ट कंप्यूटर आहिनि। ठीकु आहे, दे आर एक्सट्रीमली एक्सपेंसिव ऐं ही एतिरा एक्सपेंसिव आहिनि जो हर कोई इन्हनि खे ईज़िली परचेस नथो करे सघे। छाजे करे ही आम नॉर्मल असां घरनि में या ऑफिसिस में, स्कूल्स में यूज़ नथा करे सघूं। हिननि जो जेको यूज़ेज हूंदो आहे उहो वॾनि वॾनि इंस्टीट्यूटनि में हूंदो आहे, फैक्ट्रीज़ वग़ैरह में हूंदो आहे। कंप्यूटिंग स्पीड इज़ द 1000 ऑफ टाइम मोर देन पर्सनल कंप्यूटर। ऐं हिन जी जेका प्रोसेसिंग जी स्पीड आहे उहा 1000 टाइम पर्सनल कंप्यूटर खां फास्ट आहे। ठीकु आहे, इट कैन परफॉर्म इवन द बिगेस्ट टास्क इन अ फ्यू सेकेंड। वॾे खां वॾो टास्क अगरि हिनखे ॾिनो वञे न, उहो बि कुझु फ्यू सेकेंड्स में हे असांखे कंप्लीट करे ॾींदो। इन खां अलावा ॿी पॉइंट आहे असांजी स्पीड ऑफ सुपर कंप्यूटर मेजर्ड इन फ्लॉप्स। जेका स्पीड आहे सुपर कंप्यूटर जी, इनखे असां कीअं मैयर कंदासीं, इनखे मैयर कंदासीं असां इनखे फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन पर सेकेंड। ठीकु आहे, फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन पर सेकेंड असां इनखे मैयर कंदासीं। जीअं असां उनखे छा चइबो आहे, CPU जी स्पीड खे मैयर कंदा आहियूं हर्ट्स में, सो ईअं ई असां सुपर कंप्यूटर जी स्पीड खे छा में मैयर कंदासीं, फ्लोटिंग पॉइंट ऑपरेटिंग पर सेकेंड में। अच्छा, हिते मां हिन जी पिक्चर ठाही आहे। हे तव्हांजो आहे PC जो पर्सनल कंप्यूटर जेके असां पंहिंजे घरनि में ऐं स्कूल्स में या पाण सां गॾु सम्झो जेके कैरी करे सघंदा आहियूं उहे कंप्यूटर्स आहिनि। ऐं हीअ कहिड़ा कंप्यूटर आहिनि, सुपर कंप्यूटर्स आहिनि। हीअ एतिरा वॾा कंप्यूटर हूंदा आहिनि जो इन्हनि खे हिकिड़ो रूम रिक्वायर्ड हूंदो आहे इन्हनि खे रखण जे लाइ। ठीकु आहे, इलाही सारी जेके स्पेस आहिनि उहे ऑक्यूपाई कंदा आहिनि। फॉर सपोज़ तव्हांखे मां इहो बि ॿुधायां, हिते मां लिखियो आहे नासा ऐं ISRO। हीअ ॿई स्पेस कंपनीज़ आहिनि मुंहिंजे ख़्याल में। फर्स्ट वारी त आहे, बाक़ी हिन जी मूंखे कंफर्म न आहे। हीअ जेका नासा कंपनी स्पेसिस जे माना स्पेस सां रिलेटेड या ॿियूं जेकियूं बि ऑपरेशन हूंदियूं आहिनि उन्हनि में असांजा सुपर कंप्यूटर ई यूज़ कया वेंदा आहिनि। फर्दर असां ॾिसूं था त इहे जेके आहिनि कहिड़ी कहिड़ियुनि जॻहियुनि ते यूज़ थींदा आहिनि। These types of computer widely used in scientific application। हे किथे यूज़ थींदा आहिनि, साइंटिफिक एप्लीकेशन में यूज़ थींदा आहिनि। लाइक डिज़ाइन सिम्युलेशन डिज़ाइन करण में यूज़ कंदा आहिनि। प्रोसेसिंग ऑफ जियोलॉजिकल डेटा, जियो मतिलबु अर्थ सां रिलेटेड जेका बि डेटा हूंदी आहे उनखे मैयर करण जे लाइ या उनखे प्रोसेस करण जे लाइ इहा असांजा सुपर कंप्यूटर यूज़ थींदा आहिनि। वेदर फॉरकास्टिंग मतिलबु वेदर खे मैयर करण जे लाइ, विंड मालूम करण जे लाइ सुपर कंप्यूटर यूज़ कया वेंदा आहिनि। ऐं मोस्टली न्यूक्लियर रिसर्च जे लाइ बि सुपर कंप्यूटर यूज़ थींदा आहिनि। ठीकु आहे, ऐं ॿी पॉइंट आहे हिन में हाउस ऑफ 1000 प्रोसेसर। मतिलबु हिन PC जीअं असांजा पर्सनल कंप्यूटर आहिनि न, इन्हनि में हिकिड़ो हिकिड़ो CPU या प्रोसेसर यूज़ थींदो आहे। बट जेके सुपर कंप्यूटर आहिनि इन्हनि में 1000 ऑफ प्रोसेसर लॻल आहिनि। त हिते तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इहे केतिरा फास्ट कंप्यूटर हूंदा। अच्छा, इन्हनि PCs खे कमर्शियली तौर ते बि यूज़ कयो वियो आहे। इहे छा कंदा आहिनि, इहे मोर इलेक्ट्रिसिटी कंज्यूम कंदा आहिनि। इन्हनि जो एग्ज़ाम्पल छा आहे, क्राई T90 इज़ द एग्ज़ाम्पल ऑफ सुपर कंप्यूटर। जेको क्राई T90 एग्ज़ाम्पल कंहिंजो आहे, सुपर कंप्यूटर जो आहे।
सुपर कंप्यूटर कहिड़ी ऑपरेटिंग सिस्टम यूज़ कंदा आहिनि, सुपर कंप्यूटर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज़ कंदा आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ CDC 6600 वाज़ द वर्ल्ड फर्स्ट सुपर कंप्यूटर, ही दुनिया जो पहिरियों सुपर कंप्यूटर आहे, ठीकु आहे। इनखे इन्वेंट कंहिं कयो, इनखे इन्वेंट कयो सैमर क्रे, इन्वेंटर ऑफ सुपर कंप्यूटर। सुपर कंप्यूटर जो इन्वेंटर केरु आहे, साइमर क्रे। ऐं सुपर कंप्यूटर कॾहिं इन्वेंट कया विया, उन्हनि जी डेट छा आहे 1964 में। ओके, उनखां अलावा फुगाकू इज़ द मोस्ट पावरफुल सुपर कंप्यूटर इन द वर्ल्ड। जेको फुगाकू आहे उहो मोस्ट पावरफुल कंप्यूटर आहे पूरे वर्ल्ड में, मतिलबु सभिनी खां वधीक जेके ॿिया असां एग्ज़ाम्पल ॾिठासीं उन्हनि सभिनी खां वधीक जेको पावरफुल कंप्यूटर आहे उहो कहिड़ो आहे, फुगाकू आहे। अच्छा, हिते मां हिकिड़ो टर्म यूज़ कयो आहे CDC, ऐं हिते मां हिननि जी एब्रीवेशन लिखी आहे त CDC जो मतिलबु छा आहे, चेंज डेटा कैप्चर। चेंज डेटा कैप्चर हिकिड़ो सुपर कंप्यूटर आहे जेको दुनिया जो पहिरियों कंप्यूटर आहे। ऐं हे जेके क्वेश्चन आहिनि न CDC ऐं वरी क्राए T90, इन्हनि मां क्वेश्चन जेके आहिनि मोस्टली टेस्ट में अची चुका आहिनि। ऐं तव्हां इन्हनि जो जेका डेट आहे इहा बि यादि कजो, ऐं इन्हनि जो इन्वेंटर केरु आहे इहो बि यादि कजो। ऐं फुगाकू इज़ द मोस्ट पावरफुल कंप्यूटर सुपर कंप्यूटर इन द वर्ल्ड, ही जेको क्वेश्चन आहे इनखे बि तव्हां नोट डाउन करे छॾियो ऐं यादि करे छॾियो। इन्हनि मां ज़रूरु सवाल ईंदा आहिनि टेस्टुनि में, ठीकु आहे। इन खां बाद में असां पढ़ंदासीं मेन फ्रेम कंप्यूटर, मिनी कंप्यूटर ऐं माइक्रो कंप्यूटर। सो इन्हनि खे पढ़ण जे लाइ मिलूं था नेक्स्ट लेक्चर में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।